वजीर अजम शहबाज शरीफ ऐं ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान विच में टेलीफोनिक राब्तो ज़रिए मूजिब ॿिन्ही अॻवाननि 45 मिंटनि ताईं ॻाल्हि ॿोल कई। ख़िते जी सूरतहाल जंगबंदी बाबति मामलनि ते ख़्यालनि जी ॾिवट। वजीर अजम ईरानी सदर के जंगबंदी ते मुबारकबाद ॾिनी। शहबाज शरीफ हुरमज़ जो सामूंडी लंघ खोलण ते ईरानी क़यादत जी वाखाण कई। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सोशल मीडिया ते पैगाम विझो जंगबंदी में ईरानी अवाम जी ख़्वाहिश खे तस्लीम कयो वियो आहे। हू सिफारतकारी दिफ़ा ऐं अवामी ख़िदमत जे हर मैदान में मुतहद रहंदा। ही असांजे सुप्रीम लीडर ऐं ॿियनि शहीदनि जी क़ुर्बानी जो समर आहे। अवाम जी भरपूर मौजूदगी आलमी क़ुव्वतुनि खे असांजा मुतालबा मञण ते मजबूर कयो। ज़रियनि मूजिब ॻाल्हियुनि लाइ ईरान जो स्पीकर वाक़िर खालिबाफ ऐं ईरानी बड़े वज़ीर अब्बास सिरागची पाकिस्तान ईंदा। पाकिस्तान जी दरख़्वास्त ते अमरीका जंगबंदी जो ऐलान करे छॾियो। ट्रंप 2 हफ़्तनि लाइ ईरान ते हमला बंदि करे छॾिया। अमरीकी सदर जो चवणु आहे त वज़ीर अजम शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सां ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि ईरान ॾांहुं फ़ौज न मोकिलण जी दरख़्वास्त कई। ईरान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते चीन आंदो। ॿतरफ़ी जंगबंदी हूंदे 2 हफ़्तनि जो वक़फ़ो मुआहिदे खे क़ते शक्ल ॾियण जे रस्तो सिधो कंदो। व्हाइट हाउस तर्जुमान जो चवणु आहे त इसराइल बि 2 हफ़्तनि जी जंगबंदी ते इत्तफ़ाक़ करे वरितो आहे। ईरान तरफ़ां हुरमज़ जो सामूंडी लंघ खोलण जो ऐलान। सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जंगबंदी जी तौसीक़ करे छॾी। न्यूयॉर्क टाइम्स मूजिब फाइलबंदी जी मंज़ूरी ईरानी सुप्रीम लीडर मुज्तबा खामनेई ॾिनी। ईरानी बड़े वज़ीर अब्बास सिरागची जो चवणु आहे त 2 हफ़्तनि लाइ हुरमज़ जी लंघ मां जहाज़नि जो महफ़ूज़ गुज़र थींदो। वज़ीर अजम ऐं फील्ड मार्शल जंग जे ख़ात्मे लाइ अणथक कोशिशूं कयूं। संदनि थोराइता आहियूं। पाकिस्तान जी ईरान ऐं अमरीका खे इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जो अमल शुरू करण जी दावत। वज़ीर अजम शहबाज शरीफ जो जंगबंदी गर्मजोशी सां आजियां। अमरीकी ऐं ईरानी क़यादत जा थोरा मञा। शहबाज शरीफ जो चवणु आहे त निहायत आजिज़ी सां ऐलान कंदे ख़ुशी थी रही आहे त ईरान ऐं अमरीका जंगबंदी ते मुतफ़िक़ थी विया आहिनि। ॿिन्ही मुल्कनि लबनान ऐं ॿियनि हंधनि ते फ़ौरी जंगबंदी ते इत्तफ़ाक़ कयो आहे। ईरान ऐं अमरीका विच में जंगबंदी फ़ौरी तौर ते लागू थींदी। सभिनी तकरारनि जे हल लाइ ॿिन्ही मुल्कनि जे वफ़दनि खे 10 अप्रैल ते इस्लामाबाद अचण जी दावत ॾिनी आहे। अमरीका ईरान जंगबंदी खां पोइ ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु इस्लामाबाद में थींदो। ईरान जी तस्दीक़ करे छॾी। अमरीका सां ॾनुकाती एजेंडा ते ॻाल्हियूं जुमे खां शुरू थींदियूं। ईरानी नेशनल सुप्रीम काउंसिल जो चवणु आहे त ॻाल्हियुनि जो अमल 15 ॾींहनि लाइ इस्लामाबाद में जुमे खां शुरू थींदो, जंहिं में ज़रूरत पवण ते वधीक वाद करे सघिजे थी। ईरान जे ॾनुकाती एजेंडा में हुरमज़ ते कंट्रोल, ख़िते में मुज़ाहिमती ग्रुपनि ख़िलाफ़ जंग जो ख़ात्मो, अमरीकी फ़ौजनि जी नेकाली, ईरान खे थियल नुक़सान जो असालो शामिल आहे। समूरिन पाबंदियुनि जो ख़ात्मो, मुंजमद थियल असासनि जी बहाली ऐं उन्हनि समूरनि मामलनि जी सलामती काउंसिल जे क़रारदाद ज़रिए तौसीक़ बि ईरान जे 10 नुकाती एजेंडा जो हिसो। वफाकी काबीना ईरान अमरीका जंगबंदी लाइ तजवीज़ कयल इस्लामाबाद मुआहिदे बाबति वज़ीर अजम खे मुकमल इख्तियार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर अजम शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास मुल्क जे अंदरी ऐं आलमी सूरतहाल ते गौर वीचार। ज़रियनि मूजिब इजलास में ईरान अमरीका जंगबंदी ऐं सिफारती कोशिशुनि बाबति पाकिस्तान जे किरदार खे भरपूर साराहे वियो।
10 अप्रैल ते इस्लामाबाद में ईरान अमरीका ॻाल्हियुनि लाइ हिकमत अमली पिणु तय कई वई। वज़ीर अज़म जे चुनाइं त पाकिस्तान आलमी सतह ते अमन जे क़याम लाइ पंहिंजो हाकारी किरदारु जारी रखंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां अमरीका ईरान जंगबंदी वाकाण संदसि चवणाई त जंगबंदी ख़िते लाइ सुकून जो साह वठण जो मौक़ो फ़राहम कंदी। जंगबंदी ख़िते जी बहाली ऐं वसी तर जंग जा छांव ॿाहिरि निकिरण जो मौक़ो आहे। पाकिस्तान खे फ़ख़ुर आहे त उन अक़लमंदी अज़्म ऐं अमन लाइ पुख़्ती वाबस्तगी सां क़यादत कई। ईरान ऐं अमरीका जी क़यादत जा क़दरदान आहियूं। ईरान ऐं अमरीका तबाही बदिरां ॻाल्हियुनि जी चूंड ऐं छिकताण खां पोइ ते हटण जो फ़ैसिलो कयो। टिनी मुल्कनि जी क़यादत छिकताण में घटिताई ऐं सिफ़ारतकारी लाइ साज़गार माहौल पैदा कयो। दुआ आहे त अहिड़ो अमन थिए जो इस्तेकाम खे हथी ऐं सहकार खे मज़बूत बणाए। ईंदड़ 48 कलाकनि में ईंदड़ ॾींहं घणा अहम आहिनि। असांखे पंहिंजो किरदारु अदा करणो आहे। ज़िमेवारी खणणी आहे। सुसमारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त छा थियण पियो वञे, कॾहिं थींदो, आगाह कयो वेंदो। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल मुख़्तलिफ़ मुल्कनि सां राबितो कयो, पंहिंजे हम मनसब सां राब्ते में रहिया। नाइब वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ मुल्कनि में वियो ऐं कामयाबी हासिल कई। बरतानिया, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड, मलेशिया, मिस्र गॾियल क़ौमनि ऐं इराक पारां जंगबंदी जी आजियां। बरतानवी हाई कमिश्नर जीन मैरेट जो चवणु आहे त पाकिस्तान जी ख़ामोशी असराइती सिफ़ारतकारी जी वाखाण कनि था। पाकिस्तान जी महिरबानी जो इन अहम जंगबंदी में किरदारु अदा कयो। गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस चयो आहे त धुरियूं आलमी कानून जी पासदारी कनि। न्यूज़ीलैंड जे वज़ीर आज़म चयो आहे त आलमी अमन लाइ समूरनि धुरनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। ऑस्ट्रेलिया पारां जंगबंदी लाइ पाकिस्तानी कोशिशुनि जी वाखाण। मलेशिया जी परॾे वज़ारत जो चवणु आहे त धुरियूं नेक नियती सां मुआहिदनि जी शर्तुनि ते अमल कनि। इराक़ी परॾे वज़ारत मूजिबि बहिराननि ते कंट्रोल करण लाइ ॻाल्हियुनि खे तरजीह ॾियणु घुरिजे। जंगबंदी जे ऐलान खां पोइ आलमी मंडी में तेल जे अघनि में लाह। तेल जूं क़ीमतूं 19 सैकड़ो ताईं घटिजी वयूं। ब्रेंट ख़ाम तेल $90 फ़ी बैरल ते पहुची वियो। बरतानवी ख़ाम तेल जी क़ीमत $95.59 फ़ी बैरल थी वई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जी मौतली बद ॿीहर शुरूआत। अंड्रेड इंडेक्स में 12,780 पॉइंट जी वाध। इंडेक्स 1,64,569 पॉइंट ते पहुची वियो। एशियाई स्टॉक मार्केटुनि में ज़बरदस्त तेज़ी। ॾखण कोरिया जी मार्केट सर फ़हरिस्त। जापान जी निक्की इंडेक्स में 5% वाध। मार्केट माहिरनि मूजिबि आलमी सतह ते छिकताण घटिजण ऐं जंग बंदी जे ऐलान सबबि सीड़पकारनि जो एतमाद बहाल थियो आहे, जंहिं जो सिधो असरु पाकिस्तान जे शेयर मार्केट ते पियो आहे।
पाकिस्तान हुकूमत जुल्फकार अली भुट्टो जी पड़ी पॉलिसी ते अमल पेरा है। ईरान अमरीका जंगबंदी में पाकिस्तान अहम किरदार अदा कयो। जंगबंदी पाकिस्तान की सिफारती कामयाबी है। पाकिस्तान जो किरदार आलमी सतह ते सारायो पे वने। जैकबाबाद समेत सिंध में ग्रेड 1 खां 4 ताईं नौकरियों जो प्रोसेस जल्द शुरू थींदो। नौकरियों मेरिट ते ॾिनियूं वेंदियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जखराणी हाउस पहुची MNA मीर एजाज जखराणी ऐं मीर ख़ालिद जखराणी सां संदन वालिद मीर बाबुल खान जखराणी जी लाॾाणे ते ताज़ियत कई। सैयद खुर्शीद शाह, शर्जील इनाम मेमण, नासिर शाह ऐं मुकेश चावला पिण एजाज जखराणी सां ताज़ियत जो इज़हार कयो। सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमण पारा ईरान अमरीका जंगबंदी अमन ॾांहुं ख़ुशी जोगो कदम करार। फौरी जंगबंदी लाइ कोशिशूं वठण ते लाॻापियल धुरियुनि जी वाखाण। सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमण चयो त दुनिया खे तबाही जी न पर ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे। जंग न पर सिर्फ़ अक़लमंदी मसइलनि जो हल पेश करे सघे थी। जंगबंदी जी अॻुवाराई ख़िते में जटादार इस्तेकाम ऐं ख़ुशहाली जो सबबु बणिजंदी। पन्या किलवर सां कार इल्ज़ाम हेठि औरत क़तुल। दादलो थाणे जे हद ॻोठ शहबाज़ी बुलो में अकीला बुलो खे क़तुल कयो वियो। पुलिस मूजिबि औरत खे मुड़ुस कारे तोहमत मणी घुटारे क़तुल कयो। जवाबदार गुलज़ार बुलो खे गिरफ़्तार कयो वियो आहे।